हाणे नौजवाननि जे स्टाइल में उथणो आहे। स्टैंड अप। हरी अप सेशन में विहणो न आहे। उथो। हेॾा अॻियां जेके आहिनि साईं वारा वेठा आहिनि, इन्हनि सां पंहिंजा तालुकात वधायो। इहे तव्हांखे किथे न किथे कमु अची सघनि था। तव्हांजी नेटवर्क अथव बाबा, तव्हांजी नेटवर्क जेका तव्हांजी संगत आहे, जेका तव्हांजा तालुकात आहिनि माण्हुनि सां। सोचो तो इस खेल खेल में हम सारों के मेल मेल में इन्हें म्यूजिक के एंजॉय कयो। आई सिर्फ पांच असां आर्ट के वैल्यू कोन दींदा आहियूं। मिसाल तौर डांसर आ, वो आर्टिस्ट आ, असां उन खे अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं शयुनि ज़िंदगीअ जे सवालनि जा जवाब कंहिं ॿिए वटि कोन्हनि, उहे तव्हां वटि आहिनि। ॿिए खां पुछंदो ईअं ग़लति जवाब थींदा ऐं ग़लति ज़िंदगीअ जो नतीजो निकिरंदो। त जॾहिं हिकिड़े जोक ते वरी वरी खिली नथा सघो, त हिकिड़े ॾुख ते वरी वरी रोई छो था सघो? न रो, हिकिड़ो दफ़ो रोई जान छॾायो, उन खां अॻिते निकिरो। पैदा कयो आहे ऐं इहो बिलीव रखो त ख़ुदा जी ठाहियल शइ में को नुक्स कोन्हे, उहा शइ परफेक्ट आहे। जेके माण्हुनि जो पंहिंजो पाण खे तव्हांजी बॉडी पई आहे, घर वारा तव्हांजे मथां बीठा आहिनि, के रोवन पिया था। तव्हां इहे वर्ड्स जेके तव्हांजे बारे में उन वक़्तु चवंदा, ॿिया माण्हू उहे इमेजिन कयो छा चवंदा जेके तव्हांजा एक्शन्स आहिनि ज़िंदगीअ में। पाण खे इमेजिन कयो हेल्पलेस पिया आहियो, कुझु नथा करे सघो था। तव्हांजो रूह भरिसां भटके पियो थो, रोए पियो थो, पर तव्हांजी बॉडी पई आहे।